नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया आहिनि। अवां सां अहम ख़बर शेयर कयूं पिया। नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया विया आहिनि। नवाब अली मोहम्मद मां अहम अपडेट्स अवां सां शेयर कयूं पिया। नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया विया आहिनि। नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया विया आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया, अवां खे अपडेट कयूं पिया। नवाब अली मोहम्मद खान नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया विया आहिनि। नवाब अली मोहम्मद मां नाज़रीन अवां खे अपडेट कयूं पिया त नवाब अली मोहम्मद जी देह बंबई में पुलिस एहलकार समेत 6 ॼणनि जे क़त्ल जी अदालती जांच शुरू थी वई आहे। जांच ऑफिसर डीएसपी सिराज लाशाई तरफां नवाब अली मोहम्मद जो दौरो करे मुतासिर धुर जा बयान कलमबंद कया विया आहिनि।